इब्राहिम साहब, बिलाखिर जेकॾहिं पाण शुरूआति कयूं आइनी बेंच जे हवाले सां, सो आइनी बेंच जी तश्कील जेका आहे जोड़जक थी वई आहे पहिरें मरहले में, ऐं हाणे ॿुधाए पियो न बेंचिस ठहंदियूं, ॿियूं बेंच बि ठही सघंदियूं। पहिरीं जेका बेंच आहे उनजो ख़ासि तौर ते इहो त उनजो सरबराह केरु हूंदो, सो जस्टिस अमीनुद्दीन ख़ान साहब उनजा सरबराह मुक़ररु थी चुका आहिनि। 7 मेंबरनि उन्हनि जी हिमायत कई आहे ऐं मुखालफ़त कंदड़नि में चवंदा चीफ जस्टिस ए आफरीदी साहब हुजनि, जस्टिस मुनीब, जस्टिस मंसूर अली शाह, शिबली फराज ऐं उमर अयूब उन्हनि मुखालफ़त कई ऐं बिलाखिर बहरहाल ही जुड़ी चुकी आहे 7 मेंबरनि ते मुश्तमिल। अमीनुद्दीन ख़ान साहब अची विया आहिनि उन्हनि जा सरबराह। मेहरबानी नसीर साहब। हाँ, बिल्कुल जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जेको तो वो हिकिड़े मुशावरत अमल या जेको कॉन्स्टिट्यूशनल ऐं लीगल जेको प्रोसेस हो उन ई मां गुज़री बाज़ाब्ता तौर ते अॼु नई जेका असां सुप्रीम कोर्ट जी पहिरीं आइनी कॉन्स्टिट्यूशनल बेंच आहे उन जा सरबराह थी विया आहिनि। ऐं जेको 12 रुकनी कमीशन हुई, जुडिशल कमीशन जो इजलास हो 12 मेंबरनि जो, उन में जस्टिस अमीनुद्दीन जी मुखालफ़त चऊं या जेका उन में जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन में जेका तजवीज़ी PTI जी उहा इहा हुई त चीफ जस्टिस पाण जेको सो आहे उहो हिन कॉन्स्टिट्यूशनल बेंच जो सरबराह थिए ऐं बाक़ी जेके बि 16 जज आहिनि उहे 17 जज जेके आहिनि उहे हिन जा मेंबर खया वञनि। यानी PTI अॼु बि उते इहा ई ॻाल्हि रखी त फुल कोर्ट जेको सो आहे उहो इजलास कयो वञे ऐं इहा ॻाल्हि कुझु ॾींहं अॻु में छा बल्कि जेको लेटर लिखियो आहे जस्टिस मुनीब ऐं जस्टिस मंसूर उन में इन ई ॻाल्हि जो वर्जाव अचे थो। बहरहाल हीउ हिकिड़ो प्रोसेस हो ऐं हिकिड़ो लीगल कॉन्स्टिट्यूशनल हिकिड़ो मुशावरती इजलास हो। उन इजलास में पहिरियों जेको हो उहो वोटिंग जे बुनियाद ते पहिरीं जेका बेंच जुड़ी आहे उन में जस्टिस अमीनुद्दीन ख़ान खे कयो वियो आहे। हेसि ताईं जो चवां थो जमहूरियत पंहिंजनि रवैयनि में ऐं पंहिंजनि जेके उन बुक्स में उहा ख़ूबसूरत हूंदी आहे। ऐं जॾहिं हिकिड़े फ़र्द जो इख़्तियार तव्हां हिसाब लॻायो जमहूरियत कंहिंखे चइबो आहे, जॾहिं कुल ई इख़्तियार चीफ जस्टिस खे हूंदो हो या खणी कमेटी खे हूंदो हो, पोइ कमेटी वारा पाण में 2 ॼणा ठही वेंदा। इहे ताज़ी ॻाल्हि आहिनि, हीअ कल्ह जी ॻाल्हि आहे त उहे जेके चीफ जस्टिस जो इख़्तियार इस्तेमालु उनखे कोन करणु ॾींदा। यानी उहो जेको प्रोसीजरल कमेटी हुई जेका चीफ जस्टिस काफ़ी फाइल साई सरबराही हुई उते हिननि 2 जजनि जी इकट्ठी हुई। अॼु जेको सो आहे जेका कार्रवाई थी आहे उन में चीफ जस्टिस जेको ख़ुदि आहे उन ई जो वोट बि अक़लियत में तब्दील थी वियो आहे। त इन खे चइबो आहे जमहूरी हुसन। ऐं जंहिं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कॉन्स्टिट्यूशनल तरमीम 6वीं तरमीम उन ॾींहुं तस्लीम थी चुकी जंहिं ॾींहुं सदर पाकिस्तान उन ते सही कई, उन ॾींहुं तस्लीम थी चुकी जंहिं ॾींहुं जस्टिस चीफ जस्टिस बतौर जस्टिस यहिया आफरीदी बतौर चीफ जस्टिस हलफ़ खयो या उन जो नोटिफिकेशन निकितो। त उहो मतिलबु हिकिड़ो प्रोसेस आहे, उन ते अमल दरामद थिए पियो। ऐं बाक़ी उन में कंहिंखे एतिराज़ हुजे, कंहिंजूं मार्क्स वधीक आहिनि, केरु कंहिंजी जेको सलाहियत हुजे, जेको बि हुजे उहो XYZ जेको बि हुजे, बहरहाल हिकिड़ो प्रोसेस हो ऐं हिकिड़ो जमहूरी प्रोसेस हो जेको फोरम जोड़ियो वियो आहे उहो कॉन्स्टिट्यूशनल फोरम आहे। उन जे करे उन मां निकिरी जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जे कुलनि ते उहा वॾी ज़िम्मेवारी आंदी वई आहे, छाकाणि जो ही पहिरीं बेंच आहे ऐं जेसि अञा रूल बि न आहिनि ठहिया त उन जे करे इहे थोरियूं घणियूं टेक्निकल जेके इशू अची सघनि था, पर हीउ फेयर क़िस्म जो जेको चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे नज़रुनि हेठि हिकिड़ो प्रोसेस हो उन खे वेलकम करणु। अच्छा, हाणे मुख़्तसिर इन में मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवाल पियो अचे, उहो मूंखे सम्झी पियो असां माजिद साहिब ने, उहो इहो आहे त हाणे बेंचिस चवनि पिया ठहंदियूं त ॿियूं बि खोड़ बेंचिस ठहंदियूं, मामरा खोड़ आहिनि, त छा सम्झिजे त बेंच जो सरबराह जेको हूंदो उहो हिकिड़ो अमीनुद्दीन ख़ान ई हूंदो ऐं ॿिया जेके हूंदा बेंचिस उन्हनि जा अलॻि अलॻि सरबराह हूंदा या सभिनी बेंचिस जो सरबराह हिकिड़ो ई हूंदो? इहो मामिलो बि थोरो सम्झण लाइक़ु आहे। बेंच जो सरबराह ही जेका हिकिड़ी बेंच ठाही आहे अॼु जेका जुडिशल कमीशन हिकिड़ी बेंच ठाही आहे उहा 2 महीननि जे लाइ आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे जेके बेंचिस ठहंदियूं उहे अॻिते हली ठहंदियूं, छाकाणि जो नवां जज जेके आहिनि उन्हनि जो कल्ह कानून पास थियो आहे ऐं मुंहिंजे हुनमें नज़र में या मुंहिंजी सोच मुताबिक़ त उहे अॻियां हली बेंचिस ठहंदियूं वधीक सुप्रीम कोर्ट में, पर उन्हनि जो सरबराह जेको आहे उन्हनि ही जस्टिस अमीनुद्दीन हूंदो। बाक़ी जेके बेंचिस ठहंदियूं उन्हनि लाइ अलॻि अलॻि जेके आहिनि उहो मिसाल तौर 2 रुकनी थी थिए या 5 रुकनी थी थिए या मिसाल तौर
4 रुकनी थी छे, छाकाणि जो हिकिड़ी जेका सा आहे उन में सूबनि जो इहा आहे आईनी तरमीम में हिकिड़ी ॻाल्हि त जेके बेंचिस ठहंदियूं उन्हनि में सूबनि जो प्रोपोर्शनल हूंदो, सही। हिसो हूंदो बराबरी जे बुनियाद ते। हिते बि ॿ जेके सेट उहो हिन बेंच में KPK खां रुॻो जस्टिस मुसरत हिलाली शामिल कई वई आहे, छाकाणि जो KPK जो ॿियो जज अवेलेबल आहे। सही आउं सम्झां थो त हिन बेंच खे एक्सटेंड कयो वेंदो ऐं बाक़ी जेके आहिनि उहे बेंचूं ठहंदियूं जेके सूबनि जी उन में बाधा